अदा तव्हां सां वेठा आहिनि, नालो छा आहे तव्हांजो? मुझो मोहम्मद यूनुस मोहम्मद यूनुस। जी। कहिड़ी पुलिस किथां खां आहियो? एंटी व्हीकल लिफ्टिंग सेल जो। ठीकु आहे, छा मसइलो थियो? असां हितां वञूं पिया गश्त ते पंहिंजी जी। इहो गाॾी असां ॾिठासीं, हिन में हमरा हुयो हिकिड़ो, असां उन हमरा जे लाइ करे यानी हिते बीठासीं, असां गाॾी जा पेपर घुरियासीं, हे असांखे पेपर न ॾिनो, असां सां जहिड़ो कयो, असां सां तमामु जहिड़ो कयो, इहो मुंहिंजो शर्ट फाड़ी ऐं मुंहिंजो ही टी बोर जो पिस्टल ऐं मुंहिंजो बेल्ट कढी लाथो ऐं मुंहिंजो मोबाइल। अच्छा, तव्हांजो पिस्टल सर्विस रिवॉल्वर आहे ऐं बेल्ट आहे उहो कढियो अथनि? कढी वरितो ऐं मुंहिंजो हा ऐं ॿियो सरकारी एसएमजी हे सभु खसे विया। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा, ठीकु आहे। जॾहिं त पुलिस एहलकार जो मौक़िफ़ हुयो त मूंखां सर्विस रिवॉल्वर ऐं बेल्ट खसियो वियो आहे, जॾहिं त बेल्ट ऐं सर्विस रिवॉल्वर अंदरि पियो आहे, इहो तव्हांखे हा इहो ॾेखारे रहिया आहियूं ऐं हिन ते कराची लिखियलु आहे। हीअ उहा पुलिस मोबाइल आहे जंहिंमें हीअ आया हुया, हीअ हूअ पुलिस मोबाइल आहे कराची खां, जंहिंमें ही पुलिस एहलकार हिते मोरो शहर अंदरि वकील अब्दुल गफ़ार मेमण जे फैमिली जे मथां चढ़ाई करे ऐं औरतुनि सां जेको आहे सो चादर चौधी वारी जो तक़दुस पैमाल करे उन्हनि खे खंभे गुम करण जी कोशिशि कई वई हुई। हीअ उहा पुलिस मोबाइल आहे। वधीक अवां दोस्तनि खे अपडेट बि ॾेखारींदासीं ऐं तव्हांखे हर ख़बर खां बाख़बर बि कंदा रहंदासीं। हीअ गाॾी आहे ऐं हीअ गाॾीअ जो नंबर प्लेट तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, SPF 624। हीअ पुलिस मोबाइल आहे। हीअ अंदरि पिस्टल पियो आहे जेको अंदरि कूड़ धोणे अशरफ मेमन कई आहे, वो पंहिंजे समूरे मौक़िफ़ तां बेकआउट थिया, गाॾीअ ते FIR करने का कुझु बि कोन्हे को। हीअ हिकिड़े पुरमन शहरी सिंध हाई कोर्ट जे वकील ऐं मोरे टारगेट कयो वियो आहे, हुनजी फैमिली खे टारगेट कयो आहे, चादर चार दीवारी जी जेको पायमाल कयो वियो आहे। उनजे करे असां मोरो बार जा वकील, ज़िले बार जा वकील ऐं सिंध हाई कोर्ट बार सखर जा वकील जेके आहियूं हिकिड़े मौक़िफ़ ते बीठा आहियूं त हिननि जवाबदारनि जे मथां 780 जी FIR कटे हिननि खे गिरफ़्तारी छो कई वञे ऐं असां SHO मोरो जे कंडक्ट मां बिल्कुलु मुतमिन आहियूं। अच्छा सर, इहो मेरे साहब इनका कवरेज करण दौरान हिननि जो असांजी मुज़ामत कयूं था त मोरे जे साहब पुरमन साहब जी जेके पंहिंजी ड्यूटी ॾेई रहिया, कवरेज करे रहिया, उन्हनि सां हिननि जेको विड़िया आहिनि, तशदुद कयो अथनि, उन्हनि जूं मोबाइलूं रखियूं अथनि, असां उनजी मुकमल मुज़ामत कयूं। साईं, हिननि वटि सर्विस कार्ड वग़ैरह को आहे, शो कयो अथनि? अञा इन करे मूं तव्हांखे चयो त असांजो जेको कंडक्ट आहे SHO मोरो जो, असां उन मां मुतमिन न आहियूं, छो त हू बार बार पंहिंजो मौक़िफ़ मटाइनि पिया, कुझु बि न पिया ॿुधाइनि ऐं पंहिंजी आइडेंटिटी छो न पिया ॾियनि, कहिड़े थाणे सां तालुक़ु आहे। इवन मोरे में हू आया आहिनि कार्रवाई करणु, मोरे थाणे ते हुननि इतला न ॾिनी आहे, उनजे करे हुननि जे हर एक्ट में जेका इलीगलिटी हुननि कमिट कई आहे, उनजे करे हुननि ते दहशतगर्दी जी इमीडिएटली FIR कटी वञे। जेसि ताईं हुननि जे मथां FIR न थींदी, गिरफ़्तारी हुननि जी न छो कई वेंदी, ओसि ताईं असां जेको आहे मार्च थी न वेंदासीं ऐं सुभाणे जेको आहे असां वकील पंहिंजो लाइमाल अॼु ई चेकआउट कंदासीं। थोरी देरि में तव्हां दोस्तनि खे ख़बर पइजी वेंदी। वॾी महिरबानी। हिकिड़े पुरमन शहरी हिकिड़े सीनियर वकील जे घर जे मथां अटैक करे उनजे घर जे अंदरि घिड़िया आहिनि, चादर चौधी वारी पायमाल कई अथनि, वकील साहब सां विड़िया आहिनि। उनजे करे हिननि चयो हिन वटि का इंफॉर्मेशन कोन्हे, का बि डिटेल्ड ॻाल्हि ॿुधाइनि कोन था, FIR कान्हे का। गाॾी जेका आहे जेका ही चवंदा असांखे गाॾी बि खपे, हाणे ई चवंदासीं न असांजी गाॾी न बि खपे, असांखे माण्हूअ खे अरेस्ट करणु आयासीं। हिननि वटि का इंफॉर्मेशन कोन्हे। हिन मां लॻे थो त हिननि गफ़ार मेमण हुननि जी फैमिली खे ऐं जेको ॿियो उन्हनि जो अज़ीज़ आहे कुराई साहब, उन्हनि खे हिननि टारगेट कयो आहे, हिकिड़े टारगेट तहत आया आहिनि ऐं बिल्कुलु हिननि गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी ऐं हिकिड़ो किरियल अमल कयो आहे जंहिंखे असां मुकमल तौर ते मुज़म्मत। अच्छा सर, इहो हिननि जो चवणु इहो बि हुयो त जेके असां गाॾी ट्रेस कई आहे ऐं असां पंहिंजे कम सां वञी रहियासीं, असांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन मिली आहे, जॾहिं त आलमानी बलोच होटल जे हिकु भेरे हिननि जे मथां उते लाइव मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त हीअ 4 ॾींहंनि खां वठी मोरो आलमानी होटल बलोच ते तरसियल हुया। सर, उहो असां चऊं था त हिननि जो जेको अमल आहे उन मां मैनिफेस्ट थिए थो त हीअ को बि क़ानूनी कमु करणु कोन आया, हीअ हिकिड़ो गैर क़ानूनी कमु करणु आया ऐं उनजे पुठियां हिननि जी नियत हुई त असां हिननि खे हिरास करे, गफ़ार मेमण उनजी फैमिली खे हिरास करे
हुननि जा डिज़ाइन्स छा हुया, छा मक़सदु हुया, उहा जॾहिं FIR थींदी उन खां पोइ ख़बर पवंदी। पर हींअर ताईं जेका इंफॉर्मेशन जेका गॾु थी आहे उन मां इहो साबित थिए थो त हिननि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गफ़ार मेमण जी फैमिली ऐं उनखे ऐं उनजो जेको अज़ीज़ आहे कोराई साहब उनखे इलीगली हिरास करण जे लाइ मुस्तफ़ा कोराई आया हुया। हिननि वटि कुझु बि कोन्हे, FIR कोन्हे, का इंफॉर्मेशन कोन्हे, कुझु बि कोन्हे। हिकिड़ो गैर क़ानूनी प्री प्लांट जेको आहे एक्ट करे गफ़ार मेमण ऐं उनजी फैमिली ऐं कोराई साहब खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिरास करण आया। हिन जे करे असां इहो मुतालबो कयूं था SP नौशर फ़िरोज़ अब्दुल कयूम पिताबी साहब खां असां इमीडिएटली मुतालबो कयूं था त असां हिकिड़े पुरअमन शहरी वकील पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो पुरअमन शहरी हिकिड़ो लॉफुल सिटीज़न जेको आहे जंहिंजा हक़ जेके आहिनि पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में गारंटेड आहिनि। उन खां अलावा हू मौजूदा जेका लोकल बॉडीज़ जी इलेक्शन आहे उन में हू कैंडिडेट बि आहे, त उन जे बावजूदि हिन रियासत जी बिटी ज़िम्मेदारी आहे त अहिड़े माण्हूअ खे प्रोटेक्ट करे, पर प्रोटेक्ट करण जे बावजूदि हुनखे हिरास कयो वियो आहे, हुनजे घर ते अटैक कयो आहे, चादर चौधारी खे पैमाल कयो आहे, हुनजे ॿारनि खे हुनजे वुमन फोक खे हिरास कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हुननि वटि कुझु बि अहिड़ो लॉफुल एक्सक्यूज़ कोन्हे जंहिंजे बुनियाद ते इहो चई सघिजे त हुननि जो इहो अमल या हुननि जी हरासमेंट, हुननि जो जेको आहे हुननि जेको घर में घिड़िया आहिनि उहो अमल सही हो। उनजे करे असां चऊं था त जेको बि अमल थियो आहे गैर क़ानूनी आहे। हिननि ते हिकदमि जेको आहे 780 जी FIR करे ऐं दाख़िल कई वञे त जीअं मोरे जो जेको ॿियो पुरअमन शहरी आहे घटि में घटि उहो पाण खे हिन मोरे शहर में जेको रहंदे पाण खे जो महफ़ूज़ सम्झी सघे, पंहिंजा इहो सम्झे त मां हिन शहर में रहंदे महफ़ूज़ थो सम्झां। न त जेकॾहिं हीअ हितां पाण खे ले मिटी करे हितां हलिया विया त मोरे जो को बि माण्हू जेको आहे अॻिते पाण खे जेको आहे महफ़ूज़ न सम्झंदो। साईं हींअर मोरो बार जो वकीलनि जे पारां कहिड़ो राय अमल जोड़ियो वेंदो? मां मोरे बार जो अदना मेंबर आहियां। असांजी जेका बॉडी आहे उहे दोस्त शायदि हिते कोन पहुता आहिनि, उहे सभु गॾिजी असां लाइ अमल तयारु कंदासीं ऐं उहो असां ज़रूरु तव्हां ते कम्यूनिकेट कंदासीं। असां इन अमल ते हर मुमकिन हवाले सां जेको क़ानूनी ऐं पुरअमन एहतिजाज आहे, जेको असांखे आइन इजाज़त ॾींदो, जेको क़ानून इजाज़त ॾींदो, असां उहो एहतिजाज जेको आहे हर फोरम ते हर इदारे वटि जेको आहे पंहिंजो रिकॉर्ड कराईंदासीं। पर हींअर असांजी फोरमोस्ट जेको मुतालबो आहे SSP नौशर फ़िरोज़ खां, DIG शहीद बेनज़ीराबाद खां, IG सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां त हिन इलीगलिटी जो सो मोटो नोटिस वठी हिननि दहशतगर्दनि जे मथां जेको आहे 780 जी FIR कढी। छा तव्हां मोरो पुलिस जी इन्वेस्टिगेशन मां मुतफ़िक़ आहियो? मुंहिंजो जेको नाक़िस मौक़ुफ़ आहे हींअर ताईं उहो को एतिरो ख़ातिर ख़वा कोन्हे को, उनजे करे असां चऊं पिया SSP नौशर फ़िरोज़ अब्दुल कयूम पिताबी साहब ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद इमीडिएटली हिन मामले में इंटरवेंशन कनि। न त हीउ जेको एहतिजाज आहे अनकंट्रोल्ड जे थी वियो त पोइ कंहिं ते बि उनजी ज़िम्मेदारी न रहंदी। इनजे करे महिरबानी करे जेको आहे उहे पाण इंटरवेंशन कनि ऐं गफ़ार मेमण ऐं उनजे घर जे मथां जेको अटैक थियो आहे गैर क़ानूनी उनजी जेको आहे क़ानूनी चाराजोई कंदे FIR दाख़िल कई। वॾी महिरबानी। अच्छा साईं, छा थो लॻे त इहा सियासी इंतकामी कार्रवाई साईं इन में बिल्कुलु उहा बि थी सघे थी जेसि ताईं इंट्रोगेशन हले पई थी, वधीक हिन खां पुछा थींदी त अगरि तव्हां कंहिंजे चुट ते आया आहियो, कीअं आया आहियो, ऐं असांजे जेको मां वकील आहियां हाई कोर्ट जो, तव्हां मूंखे हेॾे कीअं आया आहियो, असांजे नंगनि में तव्हां हथ विधा आहिनि, असांजे नंगनि जा तव्हां कपिड़ा लीड़ो कया आहिनि, असांजे नंगनि जूं तव्हां ॿाहूं मरोड़ियूं आहिनि, असांजे गाॾी जेका असां कैश में वरिती आहे न असां वटि को गाॾी में को अहिड़ो माण्हू आहे, पर ख़बर में ॿुधण आई आहे त हीअ टियों चोथों ॾींहुं गाॾी ते दहशतगर्दी फैलाए रहिया आहिनि। असांखे इन जे लाइ FIR दर्ज थिए। असांजा ही शहरी जेके सभु निकिरी आया आहिनि घरनि मां, इहे असांजा साथ में आहिनि, असांजी FIR कटी वञे असांजो। अच्छा साईं, छा तव्हां मोरो पुलिस जी कार्रवाई ऐं इन्वेस्टिगेशन खां मुतफ़िक़ आहियो? अदा मां हींअर फ़िलहालु जेको सो SHO साहिबु हुननि सां इंट्रोगेशन करे पिए थो, असांखे इहा 5-10 मिंटनि में ख़बर पवंदी त आया असां सां SHO केतिरो सचो आहे, छो जो हुन SHO पाण इंट्रोगेशन कई आहे, उन पाण चयो आहे त वाक़ई जेको सुधा हीअ मेमण जेके आहिनि इहो पीसफुल माण्हू आहिनि ऐं हिननि जो को बि ॾोह कोन्हे को, ऐं तव्हां जेको सो नाजाइज़ी कई आहे, तव्हां पहिरीं थाणे ते अचो हा, तव्हां थाणे जेकॾहिं का बि ॻाल्हि हुई तव्हां थाणे ते अची एंट्री करायो हा, उनखां पोइ तव्हां सां असां गॾु हलूं हा, तव्हां उहो बि कोन कयो आहे, तव्हां जेको सो ॾोह कयो आहे। हाणे घर में घिड़िया आहिनि, बचनि में घिड़िया आहिनि, नाजाइज़ी कई अथनि वॾी। हीअ असांजो GTA जो उमेदवारु आहे वार्ड नंबर 19 जो,
जॾहिं खां हिन साईं जन फार्म भरियो आहे तॾहिं खां साईं खे डायरेक्शन मिलंदियूं रहियूं आहिनि त तोसां हीअं कंदासीं तूं हथु खणी वञ तोखे सिधो कंदासीं तूं छा कंदे तुंहिंजी केरु मालिकी कंदो हीअ असांजे जतू ग्रुप जो असांजो हीअ मोतबर कारकुन आहे अच्छा GDA मर्कज़ जे तरफ़ां तव्हां सां को ताउन कयो वियो आहे न? राब्तो आहे SSP साहिब सां राब्तो आहे ऐं SSP साहिब बि कंहिं महिल कहिड़ी ॻाल्हि थो करे कंहिं महिल कहिड़ी ॻाल्हि थो करे जॾहिं त हीअ को धाड़ेल न आहे को चोर न आहे को बाथारीदार न आहे जहिड़ी तरीक़े सां पुलिस हिकिड़ी ॿाहिरि इम्पोर्टेड आई आहे ऐं हिन जी हवेली में अंदरि घिड़ी आहे ऐं हिन जे बचनि सां माना बेरुमती कई वई आहे इन जी असां मज़म्मत था कयूं ऐं असां आला अफ़सरनि खे IG सिंध खे DIG शहीद बेनज़ीराबाद खे SSP नौशरो फिरोज़ खे इहा अपील कयूं था त हीअ गुंडागर्दी हीअ पुलिस जी वर्दी में गुंडागर्दी बंदि कई वञे ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधायूं। साईं तव्हां छा था सम्झो त इहे जेका पुलिस आयल आहे छाकाणि त उन्हनि सर्विस कार्ड बि शो न कयो आहे ऐं उन्हनि पंहिंजी प्रॉपर का बि पुलिस जे रूप में धाड़ेल आहिनि अदा इन्हनि वटि न का वर्दी आहे सिर्फ़ु हिकिड़ो ड्रेस आहे जेको वर्दी में हो ॿिया टोटल जेके सिविल ड्रेस में आहिनि ऐं उन्हनि वटि ओॾी महिल हथियार बि असां कोन ॾिठो बाक़ी जेके अचणु शर्त असांजे नंगनि खे ज़ोरीअ ॿाहुनि मां वठी कपिड़नि मां वठी उन्हनि खे झेलियो आहे ऐं उन्हनि खे छिकियो आहे ऐं जेको सो खुली दहशतगर्दी कई वई आहे। अच्छा जेको ही SHO आहे ही धाड़ेलनि जे रूप में हिकु वेस आहे पुलिस जो हिकु धाड़ेल आया आहिनि करे पंहिंजा जेका पंहिंजो यूनिफॉर्म वग़ैरह बटण खोले ऐं ड्रामो थो करे त जेको मूं ते तशदुद कयो का ॻाल्हि कान थी आहे ऐं जेके शहरी आहिनि असां पूरो माने तव्हांखे ख़बर आहे सभिनी साहिबनि खे त सभई साहिब बि ऐं इन खां अलावा पूरे शहर जा जेके माण्हू आहिनि रोड पंहिंजो थाणे जे ॿाहिरि आहे उन रोड ते एहतजाजनि से बीठा रहिया हुन का बि मज़ामत कान कई आहे पर हीअ जेके मज़ामत थी आहे हीअ सिर्फ़ु जेके आहे असांजे वकील साहिब जे लाइ जेको वीडियो इलेक्शन अचे पई थी ज़ुल्म आहे ऐं असांजो शीशन जज अबुल जवारी साहिब खे ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खे फिरोज़ खे एक्शन ऐं इन्हनि ते FIR कटे हिननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई। जी नाना साईं जी नाना कीअं था ॾिसो जेको गफ़ार जेको मोरे जे शहर वार्ड नंबर 19 में जेको हीउ वाक़ियो थियो आहे हीउ तमामु इंतिहा दर्जे जो किरियल हरकत हिननि कई आहे ऐं हुनजे बचनि सां बेवाजिबी हुनजे घर वारनि सां बेवाजिबी हुनजे घर में घिड़ी हुननि सां तशदुद करणु असांजे मान भेनरुनि खे हथ विझणु हीअ सिंध जी सकाफ़त हिननि लॼाई आहे ऐं असांखे हिननि तमामु हिते मोरे जे शहर में जेको बि कमु थियो आहे ग़लति थियो आहे ऐं मोरे जे अवाम हिननि खे रद्द अमल ॾेखारियो आहे जेकॾहिं गफ़ार जे गाॾीअ जो मसइलो हुयो त गाॾी इन्वेस्टिगेशन कनि हा मोरे थाणे ते एंट्री कराइनि हा मोरे थाणे जे SHO खे ॿुधाइनि हा मोरे थाणे जेके DSP खे ॿुधाइनि हा उन खां पोइ हुननि खे घुराइनि हा हू मोरे जा मौजूद शहरी आहिनि मोरे जा सुठी फैमिली सां तालुक रखंदा आहिनि उहे थाणे ते हलिया अचनि। नाना साईं जीअं तव्हां GDA तरफ़ां सभु उम्मीदवार बीठा आहियो छा चवणा था मर्कज़ छा हुकुम कयो आहे तव्हांखे? असांखे मर्कज़ हुकुम कयो आहे त महिरबानी करे मोरे जे माण्हुनि खे मोटिवेट कयो ऐं मोरे जे माण्हुनि खे ॿुधायो त हीअ इंतकामी कार्रवाई आहे गफ़ार जो को ॾोह कोन्हे को हीअ इंतकाम आहे इंतकाम वरितो थो वञे असांखां GDA जे प्लेटफॉर्म ते जेको बीठो आहे उनखे हीअ ॿधराईंदा हुन ते FIR कराईंदा हुननि खे टंगराईंदा असांखे धमकियूं अञा बि मिली रहियूं आहिनि त तव्हांजो लाल आहिनि तव्हां ते पुलिस ईंदी तव्हां ते रेड थींदो पर मां इंशाअल्लाह ताला चवां थो त तव्हां असां ते रेड न कयो तव्हां असांखे कॉल कयो असां ते FIR करायो असां जेल भरींदासीं इंशाअल्लाह ताला मोरे जे अवाम असां सां निभायो आहे मोरे जे अवाम खे मां सलाम पेश थो कयां सभिनी वारनि जे अवाम खे मां सलाम पेश थो कयां जो हिन गफ़ार सां ॿी मेंबरनि सां एडुकेशन सां वकील बिरादरीअ खे मां सलाम थो कयां ऐं हिन जे मोरे जे मौजूद माण्हुनि खे सिविल सोसाइटीअ खे मां सलाम पेश थो कयां जो हीअ हज़ारे जी तइदाद में माण्हू निकिरी पिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला इहो अमल जेकॾहिं रहियो त इंशाअल्लाह ताला मोरे जो बचो रोड ते छा ऐलान थियो नाना साईं? बार ॿुधाइनि पिया कंफर्म त का बि रिपोर्ट कान थी मिले त पुलिस किथां जी केॾी महिल चवंदा कराची जा केॾी महिल चवंदा यार या कंफर्म रिपोर्ट छा आहे? कंफर्म पुलिस मोरो थाणे ते पहुचायूं हींअर मोरे थाणे ते बीठो आहियां मोरे जे थाणे SHO हक़ आहे त उहा इंक्वायरी करे त हीअ पुलिस किथे जी आहे छो आई आहे छाजे लाइ आहे। मां जज साहिब खे नौशरो फिरोज़ SP नौशरो फिरोज़ IG कराची ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान मां हुनखे अपील थो कयां हथ ॿधी त ख़ुदा रा असांखे इंसाफ़ ॾियो इंसाफ़ न ॾींदो त असांखे मारे छॾींदा असांखे जेल कराईंदा हीअ असां ते FIR कराईंदा मां असांखे तमामु ई तबाह कंदा असांखे धमकियूं मिली रही। वॾी महिरबानी।